घोटकी प्रेस क्लब अॻियां पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालका घोटकी यूनिट जे सॾ ते जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालका घोटकी जे सदर मुसरत अली महर, जनरल सेक्रेटरी ज़ैयद गजनफर, शाह बुखारी, आमिर चन्ना, मुश्ताक लगारी, शौकत नूनारी, अली असगर मुल्हण, साहिल काजी, नियाज चन्ना, फरीद मलक, यूसुफ मंगी, साईं डिनो अब्बासी, असद गुनियो, रशीद भुट्टो, नज़ीर लांघा, साजिद कुरई, जबार महर, हफीज अबड़ो, लारा महर, अब्दुल कादिर मंगी, आबिद महर, आगा नादिर पठान, फयाज सेहतो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते सहाफ़िन ॻाल्हाईंदे चयो त शहीद जान मोहम्मद महर है जो सखर का सीनियर सहाफ़ी था, सिंध का सीनियर सहाफ़ी था, उसके कत्ल को 5 माह से ज़्यादा अरसा हो गया है। लेकिन वो कातिल जो है सखर के साथ में कुछ कच्चे के इलाके में सरेआम घूम फिर रहे हैं। 5 माह से जो सहाफ़ी भाई हैं वो उनका एहतजाज चल रहा है, लेकिन जो हुकूमत है उनके कान पे जो है जूं भी नहीं रिंग रही। ये हमारा आज घोटकी में जो पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट की जानिब से आज एहतजाज किया, तालका यूनिट जो है हमारा, आपने देखा कितने कलम के मजदूर से एहतजाज में शामिल है। हमारी ये तहरीक तब तक जारी रहेगी जब तक हमारा भाई जो है शहीद जान मोहम्मद महर, उनके कातिल गिरफ्तार नहीं किए जाते, तब तक ये जो हमारा जो एहतजाज का सिलसिला है जारी रहेगा। जीअं नूनारी साहब इज़हार कयो त इहो शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल जेको आहे उहो सहाफ़त जो क़त्ल आहे ऐं इहो सभिनी सहाफ़िन जे लाइ हिकिड़ी चुनौती जी मिसाल आहे। इन्हनि खे धमकाइण ऐं ड्रेजारण जो इहो सिलसिलो आहे। कड़ी ब कड़ी इन्हनि सहाफ़िन जे मथां कातिलाना हमला करणु, सहाफ़िन खे क़त्ल करणु, उन्हनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करण जो इहो सिलसिलो हिकु साज़िश तक ते वधायो पियो वञे ऐं उनजा कातिल सरेआम कचे में मौजूदु आहिनि। उन्हनि जूं वीडियोज़ जेके आहिनि रोज़ाना सोशल मीडिया ते वायरल थियनि पियूं। सभिनी खे ख़बर आहे त उहे किथे मौजूदु आहिनि, पर तंहिं हूंदे बि हुकूमत जेका आहे, वक़्त जी हुकूमत हिन हवाले सां को जोॻो क़दम न आहे खयों ऐं हिन वक़्त ताईं उन्हनि जे ख़िलाफ़ु को ऑपरेशन न आहे थियो ऐं उनजा सहूलियतकार, उनजा जेके कातिल आहिनि उहे दंदन आहे था घुमनि था पिया। सो असां पुरज़ोर मुतालबो था कयूं त हुनजे शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़िन जो में जेको अदम तहफ़ुज़ वारो माहौल आहे उन खे बुंजो ॾिनो वञे। मां त सभ खां पहिरियां जेका मौजूदा सिंध गवर्नमेंट आहे, सिंध जो निगरान जेको दाख़िला वज़ीर आहे, सिंध जो वज़ीर आला आहे, मां उन्हनि जी जेका हिन मौजूदगी जी जेका आहे उहा भरपूर मज़म्मत थो कयां, जंहिंजे इन मौजूदगीअ सां जेको आहे असांजे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर या कातिल गुज़िरियल 5 महीननि खां जेके आहिनि उहे जेको आहे कानून जी पकड़ में न अची सघिया आहिनि। हिन वक़्तु जेके सिंध हुकूमत अरबे रुपया ख़र्च करे जेको सिंध जे कचे में ऑपरेशन करण जूं जेके कूड़ियूं दावाऊं करे थी, उन्हनि जी बि मज़म्मत था कयूं त उन्हनि जी दावाऊं हिकिड़ी जेके ज़ीरो जे बराबरि आहिनि। हितां सखर जे भरिसां जेके शहीद जा कातिल जेके उते वेठल आहिनि, उन्हनि ताईं पुलिस जो जेको न पहुचणु उन्हनि जी वॾी में वॾी नाकामी आहे। जेके सिंध हुकूमत खे मां त चवां थो इन पूरे पाकिस्तान में एहतिजाज, एॾे वॾे एहतिजाज ते जेको थियण खां पोइ जेको आहे इस्तीफ़ा ॾेई घर वञणु घुरिजे आहे, शर्म खां ॿुॾी मरणु घुरिजे आहे जे हिकिड़े शहीद सहाफ़ी जा कातिल जेके आहिनि उहो गिरफ़्तार नथी करे सघे। ही अॼु यूनियन ऑफ जर्नलिस्ट घोटकी तरफ़ां सॼे मुल्क में एहतजाज कयो पियो वञे। ही प्रेस क्लब वारो एहतजाज आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। पुलिस, IG हुजे, DIG हुजे, घरू वज़ीर हुजे, सिर्फ़ु आसरा ॾियनि पिया। सॼे मुल्क में एहतजाज थिया आहिनि। कराची प्रेस क्लब वज़ीर अला हाउस पारां एहतजाज थियो आहे। कुझु ॿ ॾींहं में सखर में वॾो हिकु कन्वेंशन थियो जंहिंमें यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा मर्कज़ी उहिदेदार आया, जिते जेको अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह बि आयो, सूबाई वज़ीर अॻूणो नासिर राय बि आयो, उहो बि आसरा ॾियनि पिया। निगरान हुकूमत रोज़ानो आसरा ॾिए पई, निगरान घरू वज़ीर आसरा ॾिए पियो। सिंध एतिरे ताईं वज़ीर अला सिंध बि चए थो कातिल गिरफ़्तार थींदा। अलाए की जेका पुलिस जेको आहे कातिल ॾो बेवस आहे। असांजो इहो मुतालबो आहे त फ़ौज जो रेंजर जो कचे में ऑपरेशन कयो वञे, जेको जान मोहम्मद महर जे शहीद जो जेको मुख्य कातिल आहे उनखे गिरफ़्तार करे उनखे फाही ते चाढ़ियो वञे। हा, जीअं त शहीद जान मोहम्मद महर हिकिड़ो अहिड़ो सहाफ़ी हो जंहिं जहिड़ा सहाफ़ी तमामु घटि आहिनि। हिकिड़ो बहादुर, बेबाक, सचो ऐं इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट हुयो ऐं हुन खे शहीद कराइण जे पोयां उहे माण्हू मुलविस आहिनि जेके माण्हू सहाफ़त जा दुश्मन आहिनि
जेके माण्हू पंहिंजी हिकिड़ी जेका माफ़िया वारी हैसियत चाहींदा आहिनि ऐं हिन खे हिकिड़ो साम्हूं माना ॿियो रंग ॾेई करे ऐं हिन खे शहीद करायो वियो आहे। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेॾी दुनिया अलाए किथे पहुती आहे। इन दौर में बि हिकिड़ा कातिल जेके सरेआम वेठल आहिनि, जेके पुलिस ते फायरिंग था कनि, उन्हनि मां हिकु बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे। सो असां सम्झूं था त जेकॾहिं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थिया त इन सां ॿिया जेके सहाफ़ी आहिनि तव्हां ऐं असां इहे अदम तहफ़ुज़ जो शिकार थींदासीं। जेकॾहिं हिन जहिड़े अज़ीम सहाफ़ीअ जे खून जे कतरे कतरे जो हिसाब न थियो त सुभाणे केतिरा ई सहाफ़ी जेके पंहिंजे जान दाव ते लॻाए सहाफ़त कनि था, उन्हनि जे ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। तंहिंजे करे हिन केस खे हिकिड़ो रोल मॉडल सम्झी ऐं हिन केस खे हल कयो वञे, हिन जे समूरनि कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। त हे हिकिड़ा बेहिस हुकुमरान आहिनि ऐं उन्हनि खे कंहिं सहाफ़ियुनि मां उन्हनि खे तकलीफ़ आहे हथियाऊं गवर्नमेंट खे। तंहिंजे करे हीअ जेका साज़िश जेकॾहिं जेके कातिल गिरफ़्तार न थिया थियनि त इन मां लॻे थो त इहा माफ़िया जेका सहाफ़ियुनि खे शहीद कराइण में मुलविस आहे, उन में गवर्नमेंट ख़ुदि उन जी अलाकार आहे, जंहिंजे करे हिन महिल ताईं कोई कातिल गिरफ़्तार न थी सघे। ही वॾो अलमियो आहे जो असांजी सिंध में असांजे सहाफ़ी दोस्तनि खे बेदर्दी सां शहीद कयो थो वञे ऐं वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त सहाफ़ी जे कातिलनि खे गिरफ़्तार थो कयो वञे। शहीद जान मोहम्मद महर जेको असांजे इलाइक़े जो पूरे सखर रीजन जो उहो जर्नलिस्ट आहे जो हुयो, जंहिं हमेशह हितां जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु उथारियो ऐं उन एॾे वॾे सघारे आवाज़ खे बंदि कयो वियो, उनखे शहीद कयो वियो। पर इंतिज़ामिया हिन महिल ते उनजा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। रुगो इहो राग ॻायो पियो वञे त कातिल कचे में आहिनि। छा कचो असांजे सिंध में न आहे, पाकिस्तान में न आहे या फॉरेन कंट्री में आहे? असांजो इहो ई मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं सिंध में सहाफ़ियुनि जे लाइ जेका सिंध धरती मक़तलगाह बणाई वई आहे उन्हनि जी रोकथाम जे लाइ का कानून साज़ी कई वञे ऐं असां जेका सिंध गवर्नमेंट आहे, निगरान गवर्नमेंट आहे, असांजे जेका सिंध जा सहाफ़ी आहिनि उनमें जेका जान मोहम्मद वारी शहादत खां पोइ बेचैनी पैदा थियल आहे, उनखे ख़तमु करण जे लाइ उनजे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे।